ये महफ़िल उन्हनि महसूमनि खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ मचाई वई आहे त आउं वारे वारे सां सभिनी क्लास में फर्स्ट सेकंड ऐं थर्ड पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि ऐं हू अची पंहिंजो ख़राज तहसीन वसूल कंदा। रमेश कुमार चेतन दास खे आउं गुज़ारिश थो करियां त हू स्टेज ते अचनि ऐं अची पंहिंजो इनाम हासिल कनि। इनाम ऐं सर्टिफिकेट ही पहिरियों दफ़ो हिन खां पोइ आउं 7वीं क्लास जे फर्स्ट पोजीशन माणींदड़ शागिर्द मुकेश कुमार खे अर्ज़ कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं अची पंहिंजो इनाम वसूल करे। ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त इहो बि चेतन दास जो ई पुटु आहे, यानी हिकिड़े पीउ जा पुट जिन ॿिन्ही फर्स्ट पोजीशन हासिल कई आहे। ऐं हिकु ॿी ख़ुशख़बरी त हिन जो ॿियो भाउ असां वटि 6वीं क्लास में दाख़िल थियो आहे, उन बि 5वीं क्लास में फर्स्ट पोजीशन हासिल कई आहे, जंहिंजो नालो राजेश कुमार। उन खां पोइ ऐं 6वीं क्लास में फर्स्ट पोजीशन वाणींदड़ शागिर्द परवेज़ अली ख़ासकरी खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचनि अची पंहिंजो इनाम वसूल कनि। फर्स्ट पोजीशन हासिल कई आहे ऐं परवेज़ अली पंहिंजो इनाम ऐं सर्टिफिकेट जनाब एसडीओ साहब साईं अलावत ख़ासकरी साहिब जिन खां वसूल कयो। साईं जन खे आऊं अर्ज़ कयां थो सेला बजाज साहब निशत से तशरीफ फरमा था। उन खां पोइ हाणे सेकंड पोजीशन 8वीं क्लास में हासिल कंदड़ शागिर्द नूरदीन ख़ासकरी खे गुज़ारिश थो करियां त हू अचे ऐं अची पंहिंजो इनाम वसूल करे। त हू असांजे ज़हीन शागिर्द नूरदीन ख़ासकरी खे ॿिए पोजीशन जो इनाम ऐं सर्टिफिकेट मरम्मत फरमाइनि। वरी बि आउं हिकु दफ़ो साईं डॉक्टर मोतीलाल साहब खे तकलीफ़ ॾींदुसि त हू 7वीं क्लास जे ज़हीन बहराड़ीअ जे शागिर्द मोहम्मद इकबाल लालाणी जे 7वीं क्लास में सेकंड पोजीशन हासिल कई आहे, उनखे दावत ॾींदुसि त उहो अची पंहिंजो इनाम हासिल कनि। मोहम्मद इकबाल लालाणी। हिम्मत अफ़ज़ाई तालीम जे सूरत में बि हाज़िर करे सघनि था, छोकिरनि जी हिम्मत अफ़ज़ाई कयो, हुननि ॾाढी महिनत कई आहे, हिननि जी हिम्मत अफ़ज़ाई हिननि जो हक़ आहे। असां हिननि खे ॿियो कुझु न रुॻो इहे ताड़ियूं दुआऊं ॾेई सघूं था, उहो उन में बकीरी न कयो। हिन खां पोइ आउं 6वीं क्लास में सेकंड पोजीशन माणींदड़ असदुल्ला ख़ासकरी खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजो इनाम अची जनाब डॉक्टर मोतीलाल साहिब जिन खां वसूल कनि। असदुल्ला ख़ासकरी। हिकु दफ़ो वरी मां गुज़ारिश थी करिए त हिननि ज़हीन शागिर्दनि जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ भरपूर ताड़ी वॼायो। ही वो असदुल्ला हबीबुल्ला ख़ासकरी जंहिं पंहिंजे सेकंड पोजीशन जो इनाम ऐं सर्टिफिकेट हासिल कयो। उन खां पोइ आउं थर्ड पोजीशन माणींदड़ 8वीं क्लास जे प्रकाश कुमार सनाफ पैराज खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजो इनाम अची हासिल कनि। ऐं इनाम ॾियण जे लाइ आउं अर्ज़ कंदुसि जनाब अब्दुल अजीज़ हुनजो साहिबनि खे त हू इनाम ॾियणु फरमाइनि। ही हो कुमार जे 8वीं क्लास में थर्ड पोजीशन हासिल कई, पंहिंजो इनाम ऐं सर्टिफिकेट वसूल कयूं साईं अब्दुल अजीज़ साहिब खां। हिन खां पोइ 7वीं क्लास जे थर्ड पोजीशन माणींदड़ शागिर्द दीपक कुमार खे ही वो नंढड़ो दीपक कुमार किशनचंद जंहिं 7वीं क्लास में सेकंड पोजीशन हासिल कई, थर्ड पोजीशन हासिल कई ऐं पंहिंजो इनाम साईं अब्दुल अजीज़ साहिब जिन खां वसूल कयूं। हाणे आउं साईं जिन खे पंहिंजी रिश्वत संभालण जी गुज़ारिश कंदुसि। घुराईंदा
कैलाश 6 क्लास के 3rd पोजीशन माइंडर शागिर्द आऊं कैलाश के शफीक जमान साहब के तो इनाम ॾियणु पवंदो। 6 क्लास जे शागिर्द कैलाश कुमार